ईरानी सदर इब्राहिम रईसी की वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात। तवानाई समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वसी करण ते ॻाल्हियूं। 7 खां 8 पाक ईरान मुफ़ाहमती याददाश्तुनि ते बि सयूं कयूं वेंदियूं। ईरानी सदर डॉक्टर इब्राहिम रईसी जी वज़ीर-ए-आज़म हाउस आमद ते गार्ड ऑफ ऑनर पेश। पाक फ़ौज जे जथे तरफ़ां इब्राहिम रईसी जी सलामी। वफ़ाक़ी काबीना ईरान सां वधीक ॿिनि मफ़ाहमती याददाश्तुनि ते जी मंज़ूरी ॾेई छॾी। पाकिस्तान ऐं ईरान विच में वर्क फोर्स तोड़े फिल्म ऐं सिनेमा में सहकारी मफ़ाहमती याददाश्तुनि ते सयूं कयूं वेयूं वेंदियूं। MOU तहत वर्करनि जी भलाई लाइ गॾियल सहकार खे हथी ॾिनी वेंदी। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ीअ जो रुझान बरक़रार। 100 इंडेक्स 71,323 पॉइंट्स जी नए बुलंद तरीन सतह ते पहुची वई। डॉलर जे अघ में बि 25 पैसनि जी लात खां पोइ 278 रुपया थी वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो आला सतही इजलास। हींअर सूबाई वज़ीर शर्जिल मेमण, सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं ॿियनि जी शिरकत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध सरकार सूबे मां हर सूरत में दहशतगर्दी, ड्रग माफ़िया जो ख़ात्मो ऐं अमन बहाल करण जी ख़्वाहिशमंद आहे। कचे मां धाड़ेलनि ऐं कराची मां स्ट्रीट क्राइम जे ख़ात्मे लाइ कोशिशूं थी रहियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में सिटी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट कराची जी साल 2010 ईस्वी जी दरख़्वास्त बाबति ॿुधणी। अदालत कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब ऐं सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट खे तलब करे वरितो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां चयो त हैरत आहे त वकील अदालत जे मामले ते ब्रीफ न करे सघिया। मामिलो आहे छा? मेयर कराची ऐं सेक्रेटरी खे घुराए पुछा करे वठनि। छा हू हिते वेही अव्हां खे क़ानून तहत अदालत सां मज़ाक़ कयो पिया? सिंध समेत मुल्क जे 21 सीटुनि जे नंढी चूंड नून लीग मैदान में मारे वरितो। हामिद जो जशन गैर सरकारी गैर रस्मी नतीजनि मूजिबि नून लीग क़ौमी असम जी 5 मां 2 ऐं सूबाई असम जी 16 मां 10 सीटूं खटे वरितियूं। NA 196 शहदाद कोट ते PP उम्मीदवार ख़ुशी जोड़े जो कामयाब। सुन्नी इत्तेहाद काउंसिल 1 सीट खटे वई। NA 62 बाजोड़ में आज़ाद उम्मीदवार मुबारक ज़ेब कामयाब करार। सूबाई असम जी 16 सीटुनि मां नून लीग 10, पीपल्स पार्टी, सुन्नी इत्तेहाद काउंसिल, इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी ऐं मुस्लिम लीग काफ सूबाई सिंध जी 1 सीट ते कामयाब। पंजाब जी सूबाई तक PP 32 ते काफ़ी जे मुनस इलाही हथां चौधरी परवेज़ इलाही खे शिकस्त। पनियाकिल भरिसां महर ऐं जतोई बिरादरी में जहिड़े दौरान हिकु ॼणो क़तल, हथियार बदन हुसैन महर खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जामशहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। SSP ऑफिस अॻियां धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त जामशहर में वधंदड़ बदअमनी सबबि शहरी पाण खे गैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। ऐं विकेट कीपर बैटर आज़म ख़ान न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ T20 सीरीज़ मां ॿाहिरि। नौजवान बैटर हसीबुल्लाह आज़म ख़ान जी जाइ ते तलब।